टंडे गुलाम हैदर में ॻोठाणनि पारां रूरल हेल्थ सेंटर में सहूलियतुनि जी खोट ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। गुलाम अब्बास लाशारी, हनान पठान, मोहम्मद याकूब, हाजी मोहम्मद सिद्दीक लाशारी ऐं ॿियनि चयो त अक्सर डॉक्टर अस्पताल में अचनि नथा, जेकॾहिं अचनि था त मरीज़नि जी तदलील कई वञे थी। उन्हनि चयो त लखें रुपया सेंटर जी बजट आहे, पर कंहिं बि मरीज़ खे दवा नथी मिले। मिसकिन माण्हू इलाज लाइ दरबदर आहिनि। अॻवान सिहत खाते जे आला अख़्तरनि खां मुतालबो कयो त फौरी तौर रूरल हेल्थ सेंटर जे घोसड़ू डॉक्टर ने अमले खिलाफ़ कार्रवाई करे अवाम खे इलाज जूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। असां इहो एहतजाज रिकॉर्ड करायूं था मथे आला हुकाम खे, असांजा पंहिंजा डिस्ट्रिक्ट जा जेके DC साहब आहे, DHO साहब आहे, हिननि जो जेको आहे चांग साहब जेको डायरेक्टर आहिनि अस्पताल जो, उनखे बार बार असां चवंदा आया आहियूं बाबा अस्पताल में डॉक्टर पंहिंजे टाइम ते नथा पहुचनि। इहा ई अस्पताल साॻी हुई जॾहिं गवर्नमेंट में हुई त 250-300 पेशेंट डेली हूंदा हुआ। अलहमदिल्ला सुबुह खां वठी शाम ताईं हुननि खे दवाऊं मिलंदियूं हुयूं। हीअ असांजी अस्पताल 24 कलाक मुक़ररु आहे, पर सिर्फ़ु 2 बजे हले थी। हिते का सहूलियत मौजूदु कोन्हे, न दवाऊं मौजूदु आहिनि, न ॿी का टेस्टिंग जी सहूलियत मौजूदु आहे। ऐं टाइमिंग जेको आहे तो 2 बजे ताईं आहे हिन जी। हुनखां पोइ 2 बजे ताईं वेठा हूंदा आहिनि। हुनखां पोइ को माण्हू कोन हूंदो आहे। हिकिड़ो पटे वालो जेको आहे शाम जो 5-6 बजे ताईं वेठो हूंदो आहे, पर उहो कंहिं माण्हू खे ॾिसंदो वग़ैरह कोन्हे। हॉस्पिटल खुलियल आहे कागज़नि में, पर हिते मौजूदु को बि डॉक्टर कोन हूंदो आहे। महिरबानी करे खुदा रा असांजी अस्पताल जो मसइलो हल कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।